कराची में गर्मी जी शिदत वधण सां गैस्ट्रो जे मर्ज़ में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं सबब केतिरा ई मरीज़ अस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। रिपोर्ट मूजिब कराची में गर्मी जी शिदत वधण सां डायरिया जे मर्ज़ में तेज़ी सां इज़ाफ़ो ॾिसण में अची रहियो आहे। सदर पाकिस्तान पीडियाट्रिक एसोसिएशन सिंध डॉक्टर वसीम जमाली ॿुधायो त सरकारी अस्पताल में रोज़ानो केतिरा ई गैस्ट्रो जा मरीज़ आंदा पिया वञनि। गैस्ट्रो मां सभिनीनि खां वधीक मुतासिर ॿावड़ा थी रहिया आहिनि। डॉक्टर वसीम मूजिब गंदो पाणी ऐं गैर मयार खाधो डायरिया जो वॾो सबब बणिजी रहियो आहे, जॾहिं त गैस्ट्रो सबब जिस्म में पाणी जी खोट सबब हयाती खे बि ख़तरो थी सघे थो। डॉक्टर वसीम शहरियुनि खे हिदायत कई आहे त शहरी एहतियात सां कमु वठंदे उॿारियल पाणी इस्तेमालु कनि ऐं रोज़ानी हथ बाक़ाइदगी सां धोइनि। इन खां अलावा ॿाहिरि निकिरण खां अॻु टुवाल ऐं पाणी जी बोतल पाण सां ज़रूरु रखनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची में गर्मी जी शिदत वधण सां गैस्ट्रो जे मर्ज़ में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं अस्पतालूं मरीज़नि सां सथिजी वियूं आहिनि।